राजो हेठ पियो राजो। हाँ चाचा। ओ शाबाश जल्दी कर। हथ मथे हथ मथे हथ मथे। जेको माल पानी अथई छापर में विझ। हथ मथे मोबाइल कढ होशियारी न। मोबाइल कढ। मुल्क में बढ़ती हुई वारदातों और जराइम के पेश नजर हुकूमत ने क्रैक डाउन करने का उसूली फैसला। कानून नाफिज करने वाले इदारों ने एक्शन प्लान तैयार कर लिया। ये गाल मां यकीन सां चवां थो, ही शख्स खबरूं ॾिसी डिप्रेशन में हलियो वेंदो। यार लगे तो हिन जगह हालात में बेहतरी ईंदी। वॾो ऑपरेशन तो हले। अल्लाह करे यार, हालात वॾा ख़राब थिया आहिनि। हाणे कल मुंहिंजे पीउ जे दुकान ते ॿ धाड़ेला आया। मुंहिंजे पीउ जो खानो खाली करे आ ऐं गॾु ग्राहकनि खे बि लुटे आ। ओ भाउ, इहे सभु ठकावा आहिनि, ॿियो कुझु बि न आहे। तूं बि हिते आहीं, मां बि हिते आहियां। ॾिसी था वठूं हालात में केतिरी बहितरी अचे थी। कानून नाफिज करने वाले इदारों की कार्रवाई के दौरान 10 से ज्यादा स्नेचर, 5 डाकू और एक टारगेट किलर गिरफ्तार। हाँ भाई, छा करे आयो आहीं? ॾिस भाई, असां हिते गॾु आहियूं त हिक ॿिए जो बायोडेटा ॼाणणु ज़रूरी आहे। हल ॿुधाए, कहिड़े जुर्म में आयो आहीं? टारगेट किलिंग। इहो ॿुधाए, केतिरनि खे लेटाए आयो आहीं? 46। अड़े हाफ सेंचुरी बि पूरी कोन कई ऐं पकड़िजी पए। कहिड़े क़िस्म जो चोर आहीं रे तूं? मूंखे ॾिस, मूंखे त ॻणप बि यादि न आहे। ख़बर न आहे केतिरियूं वारदातूं कयूं आहिनि ऐं केतिरनि खे लेटाए चुको आहियां। मजाल आहे जो असांखे कंहिं पकतो हुजे। उहो त हिकु पार्टनर मुनाफ़िक निकिरी पियो। ख़ैर छॾ, हाणे हिते आयो ई आहीं त मज़ो वठ। कंहिं शइ जी ज़रूरत हुजेई त मूंखे चइजांइ, सम्झे? भा, उथो, नमाज जो टाइम थी वियो। भा, उथो, नमाज जो टाइम थी वियो आहे। उथो, नमाज जो टाइम थी वियो आहे। समी अल्लाहु लिमन हमिदा। अल्लाहु अकबर। हर मुसलमान खे घुर्जे त उहो सुठनि माण्हुनि जी सोबत इख्तियार करे ऐं पंहिंजो दोस्त बि सुठनि माण्हुनि खे बणाए। हज़रत अनस रज़ी अल्लाहु ताला अन्हु खां मरवी आहे त हिकु अंसारी जवान नबी पाक सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जन सां गॾु नमाज़ पढ़ंदो हो ऐं गॾोगॾु तमामु घणा कबीरा गुनाह बि कंदो हो। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जन सां इन जी शिकायत कई वई त पाण सगोरन जन फरमायो हिन जी नमाज़ हिकु ॾींहुं हिन खे इन्हनि कमनि खां रोके वठंदी। बहरहाल कुझु ई वक़्त खां पोइ उन तौबा करे वरिती ऐं उन जो हाल बहितर थी वियो। अस्सलाम वालेकुम बाबा। वालेकुम अस्सलाम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। छा हाल आहे? अल्हम्दुलिल्लाह। पुट, तूं एतिरो कीअं बदिलजी वएं? कल ताईं जेको मूं ते हथ खणंदो हो, अॼु मुंहिंजा हथ चुमी रहियो आहे। दावत इस्लामी जेलनि में बि माण्हुनि जूं ज़िंदगियूं बदिले रही आहे। वधीक ज़िंदगियूं बदिलाइण जे लाइ दावत इस्लामी जो साथ ॾियो।